घणो वक्त मां घर ई उतां खां सवाइ ॿाहिरि नथो रही सघां। बाबा साईं रबन असांजे लाइ मौत बणिजी चुको आहे। एतिरो जल्दी तव्हांखे ॻोठ में अचणु कोन ॾींदो। तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त मां बाक़ी ज़िंदगी इन रबन खां लिकंदो वठां? बाबा साईं मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त पहिरियों रबन जो बिलो कयो। बाक़ी मूं तव्हांखे पोते छा लाइ छॾियो आहे? हिन वक़्त ताईं तव्हां छा कयो आहे? सरकार ही सभु रबन खां लिकंदा वतन था, बाक़ी उनखे ख़तमु कीअं कंदा? मलाखड़े खां ॿाहिरि बि ताड़ियूं वॼाइण सवलियूं आहिनि। सिद्दीक़ जॾहिं जेल सां संदरो ॿधंदे न पोइ तोखे ख़बर पवंदी। मुंहिंजे साम्हूं इहे बुधण वारियूं ॻाल्हियूं न कर। इहो सोच त रबन खे कीअं ख़तमु करणो आहे। बाबा साईं तव्हांजे कुझु घोड़नि खे रबन मंडो ऐं कुझु खे ख़तमु करे छॾियो आहे। हाणे वते थो मैदान में अकेलो घुमंदो। रबन खे ख़तमु करण लाइ मूंखे ओठे जो सहारो वठणो पवंदो, पर ओठो वॾो कमीनो शख़्स आहे। उते हटी वेही रहियो आहे ऐं हुनखे इंतज़ारु आहे त जेसिताईं कमाल खान नथो मरे तेसिताईं मैदान में न लहंदो। सरकार ॻाल्हाए ॾिसो ओठे सां, मता हू तव्हांजो साथ ॾे। ओठे सां बि ॻाल्हाए ॾिसंदासीं, पर हुन खां पहिरियां असांखे अहिड़ा माण्हू हथु करणा पवंदा जेके वञी रबन खे पूरो करे सघनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।